प्रोग्राम आईना अक्स ऐं अॼोके हिन आईना अक्स जे सफ़र में हिकु अदबी ख़त लाड़पट जे सदामलूक शहर गोलार्ची खां गौस अली ज़ीदपुर ऐं नौजवान कलमकार आसिफ अली ज़ीदपुर जी लिखणी। कंवल पाड़ूं पाताल में भौर भरे आकाश, ॿिन्ही संधी ॻाल्हड़ी राज़ आंदी रास, ते इश्क खे शाबास जे मोहबती मेड़िया। बिठ धणी जे भलारे बैत पुॼाणा, दुआउनि जा बुक ऐं सलामनि जा सनिहा काग़ज़ जे कोरे बदन ते भर्त जियां भरण खां पहिरीं लबनि जे कपनि ते सिंध ऐं सिंधी मारूड़नि जी ख़ुशहाली सां गॾु बशीर अदा तुंहिंजी हयाती लाइ बि दुआ सजाए। धणी दर हथड़ा खणी दुआ घुरूं था, सुखनि जा सिज सिंध जी सींध मथां सुराह थी उभरनि, ख़ुशहालीअ जा खेट सिंधू दरिया जा ॿेट सदा आबाद हुजनि। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। हा बशीर साईं, तुंहिंजो सदामलूक आवाज़ ऐं अंदाज़ मूंखे हर रोज़ जाग जा सॾ ॾेई कलम पोहिरे में पेर पाए कुझु लिखण लाइ अंदर जे उत्साह खे हिमथाईंदो रहे थो। त जीअं भिटाई चवाणी त थकाई थर थेल चुकाई चढ़चोटीअ, हलंदे होत पुनल ॾे भव मिड़ी भेल, उथी राव रेल वेठनि तां वारी वरे। हा बशीर साईं, नेठ जे अखिड़ियुनि खे उजागा ॾेई 14 राति जे चंड जी चांडोकी जी झीणी रोशनी जो सहारो वठी लफ़्ज़नि खे मन अंदर जो उताक ते मेड़े सोचुनि खे सहेड़े तुंहिंजे नाव तहरीफ़ी तहरीर लिखणु शुरू कयुमि। जहिड़ा गुल गुलाब जा तेड़ा मथन वेस, चोटा तेल चंबेलिया हा हू हमेश, पसियो सूंह सैयद चए नींहं अचनि मूं नेश, लालन जी लबेस उतन अखर न उजे। तुंहिंजे आवाज़ में दर्द रखंदड़ दिलनि जी दाह, महबूबनि हथां टुटल वेसाह, विछोड़नि जे वर चढ़ियल मोहबत जी सदा जहिड़ा नज़म ऐं कुंवारनि जे सिंगारुनि जहिड़ियूं तहरीरूं ॿुधी मन अदर जो दर्द हल्को थी वञे थो। इहो बि सच आहे त तुंहिंजे नूरियाबाद जी नगरीअ में अलाए त केतिरियूं दिलियूं ख़तनि जो रूप अख़्तियार करे दाऊं ऐं आहूं कंदे रुलंदियूं रहनि थियूं, जिन खे तूं पढ़ी पोइ रदी जे कटे में उछलाए छॾीं थो या वरी हवाउनि हवाले करे उॾारे छॾीं थो। चए चनेसर जाम से लीला लखा मतूं, ए कांध कंहिंजो न थी नका मूं न तूं, रोंदे ॾिठियूं मूं इन दर मथे दादलियूं। तुंहिंजे प्रोग्राम में उदास चपनि जे थधनि साहनि, थर भिटुनि जे बदन ते फुटंदड़ गाहनि, सिंधू दरिया जे कपनि ते निसरी आयल कहान, वहंदड़ वाहन ऐं चंड सां चकोर जे चाहनि जहिड़ियूं तहरीरूं लिखंदड़ ऐं दर्द रखंदड़ थर जो गुमनाम गुलाबनि जो लाशो सॾाईंदड़ साथी भलाए छो ख़ामोश थी वेही रहियो आहे। न सिक भरियो सनियो, न चाहत भरी चिठी, न दर्दनि जी दान, टुटल वेसाह जूं ॻाल्हियूं, थर ते मींहं वसण लाइ दुआऊं घुरण जूं इल्तिजाऊं, पहाका चवणनि सां तहरीरूं सरजींदड़ ही साथी तहरीरी मवाद मोकिलण खां परभरो छो थी वियो आहे। ही दोस्त गुज़रंदड़ साल जो न को हाल अहवाल ॿुधाए सघियो आहे ऐं नई वरी लिखण खां कुझु को पासीरो थियण जो को सबबु ॿुधाए थो। न को एर न भेर, न को ओठी आयो, मूं वटि आयो कोन को भाइरां भरे पेर, किताब तूं केरु आणे ॾींदमि उन जूं। हिन लेखक साथी जे तहरीरुनि में सच इहो बि आहे त ॿुधंदड़नि खे सुकून, लेखक अदीबनि शाइरनि खे लफ़्ज़ी सिख्या जो उत्साह, दर्द रखंदड़ दिलनि खे दुआऊं, ख्वाबनि ऐं ख़ुशियुनि जे सड़ी वियल खेटनि ते रोंदड़ अखियुनि खे सब्र करण जी सलाह भिटाई जे भलारे बैत आधार अर्पे छॾींदो हो त भिटाई चवाणी त आयल उन न विसां हंजूं जे हारीन, आणियो आब अखियुनि में ॾेह खे ॾेखारीन, जेके सजण सारीन से नकी रुअन नकी चून। आऊं थर जे भलारे भिटुनि जे ततल वारी ते वेही वर्क लिखंदड़ साथी ॾे इल्तिजाउनि जा पखी हिन रेडियो जे आधार उॾारे मोकिलियां थो त तूं असांजे दिलरुबा रेडियो ते हिकु दफ़ो ॿीहर लिखणु शुरू कर, त जीअं मूं नाचीज़ वांगुरु ॿिया बि खोड़ सारा लेखक साथी तुंहिंजे लिखणियुनि मां सिख्या वठी लिखण जे लाइक़ु थियनि ऐं रेडियो बि रोई तोखे इल्तिजा करे थो। सारियां थी सबील पर तक़सीरूं पाण ॾे, मतां मूंखे छॾी आरी ॼाम असील, वर विलहन जा वसील रस रहबर राह में। बहरहाल इन साथी खां पोइ बि रेडियो जी रिहाण सां साथ निभाईंदड़ नसरी कलम जे सर्जनार नाचीज़ अलहजड़ो कलोड़े जो कलम बि पंहिंजो वटि पाण आहे। मूं मारूड़नि जी मजबूरी, थर जे उञारनि अखियुनि, लाड़ जे पखियुनि, उघाड़नि अंगड़नि, सारियुनि जे सावनि संगनि, नीर खुंभ मां थकल बगन, विछोड़नि जे वर चढ़ी विखरी वियल वजूद जो श्रंगार, रोंदड़ अखियुनि जे मतिलब परस्त महबूब खे ॾिनल मयार, दर्दनि जूं दाहूं ऐं आहूं कंदड़ दिलनि खे सब्र जी वाट ते साबरीन थे हलणु, पंहिंजनि बचनि लाइ हरणी जो ज़ुल्म जे क़ैद में तड़पण जहिड़ा मौज़ू बि नाचीज़ जे कलम जे नोक ते नचंदे ॾिठा आहिनि।
अदा बशीर सच इहो बि आहे त ॿियनि दोस्तनि वांगुरु आउं पाण खे कॾहिं बि अदीब या लेखक न आहियां सम्झंदो ऐं तुंहिंजे प्रोग्राम में काफ़ी दोस्त थर जो गुमनाम लेखक या वरी नाचीज़ अलाह जहिड़ो अदीब थियण जी कोशिशि कंदा आहिनि। पर आउं उन्हनि दोस्तनि खे इहो ई चवंदुसि त थर जो गुमनाम लेखक या अलाह जहिड़ो अदीब थियणु सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे हूंदी। बहरहाल तनक़ीदी रायनि खे छॾियूं था, छो त तनक़ीदुनि ते छिकताण वधी वेंदी त पोइ परचाइण जा पांत केरु पियो वारींदो। अदा हाणे कलम बि शायदि थकिजी पियो आहे जो ज़रे ज़रे लिखण खां लवाए रहियो आहे। बहरहाल कलम में कागज़ जो नीअं निभाइण रहियो त तव्हां ॾे कचो फिको कलमी पोरियो करे मोकिले छॾिबो। अदा बशीर बसि मोकिलायूं था, दिलियूं गॾु जुदायूं आहिनि ई कोन। अगरि साह जे सॻे वफ़ा कई त कलमी पोरे आधार वरी मिली वठिबो। तेसीं ताईं मोकिलायूं था साथ सलामत। सिक जे सगन जा छिके झलज छेड़ा, चङो पार ॿेड़ा चङो पार ॿेड़ा।